नाज़िम गंबट में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल अगड़ा के शागिर्दनि सखर एजुकेशन बोर्ड पारां मुसलसल फीयूं वधाइण ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे मुतालबो कयो आहे त शागिर्दनि जूं फीयूं माफ़ कयूं वञनि। शागिर्दनि जे मुज़ाहिरे जे हवाले सां असांखे अपडेट करे रहियो आहे गंबट जो रिपोर्टर इद्रीस अब्बासी। जी इद्रीस, अपडेट कजो। गंबट जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल अगड़ा जे शागिर्दनि बोर्ड ऑफिस तरफ़ां नाजायज़ उगाड़ी वेंदड़ फीस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त सखर एजुकेशन बोर्ड तरफ़ां 9 ॾह क्लास जे फार्म फिल करण जी फीस 120 रुपयनि मां वधाए 2600 रुपया फीस मुक़ररु करण जो ऐलान कयो वियो आहे, जेका असां गरीब शागिर्दनि सां वॾी नाजाइज़ी आहे। बोर्ड इंतज़ामिया रांदियुनि सर्टिफिकेट ऐं ॿियनि शयुनि जे मद में घणी फीस वधाए छॾी आहे। इन्हनि वधीक चयो त बोर्ड इंतज़ामिया कॾहिं बि सरकारी स्कूलनि खे हिकु बाल बि नाहे ॾिनो, न कॾहिं को रांदियुनि जो इवेंट करायो आहे। पोइ बि हर शागिर्द खां स्पोर्ट्स जे नाले सां फीस चार्ज कई पई वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि सिंध जे तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह, सेक्रेटरी तालीम अकबर लगारी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त शागिर्दनि खां नाजाइज़ उगाड़ी फीस खे ख़त्म कयो वञे त जीअं गरीब शागिर्दनि खे अॻिते निकिरण जो मौक़ो मिली सघे। जी।